तव्हांखे आगाही ॾियूं पिया। अहम ख़बर आहे ककड़ भरिसां ट्रक ऐं कार में टक्कर थियो आहे। हादसे जे नतीजे में हिकु ॼणो फौत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर तव्हां सां शेयर कयूं पिया। हिकु ॼणो हादसे में फौत थी वियो आहे, जॾहिं त ॿिनि औरतुनि ऐं हिकु ॿारड़ीअ समेत 6 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। फौती जी सुञाणप मेहड़वासी कार ड्राइवर गुल हसन तीवड़े तौरु थी आहे। अफ़सोसनाक हादसो पेश आयो आहे। ककड़ वेझो ट्रक ऐं कार में टक्कर थियो आहे। हिकु ॼणो फौत थी वियो, जॾहिं त ॿिनि औरतुनि ऐं हिकु ॿारड़ीअ समेत 6 ॼणा ज़ख़्मी थिया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। तव्हांखे आगाही ॾियूं पिया। अहम ख़बर आहे फौती जी सुञाणप मेहड़वासी कार ड्राइवर गुल हसन तौरु थी आहे। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ककड़ भरिसां हादसो पेश आयो आहे। ट्रक ऐं कार में टक्कर थियो आहे। नतीजे में हिकु ॼणो फौत थी वियो आहे। ॿिनि औरतुनि ऐं ॿारड़े समेत 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि।